अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि। उम्मीद आहे अवां सब ठीक ठाक खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों अवां खे असांजे यूट्यूब चैनल ड्रीम्स वर्ल्ड में एक भेरो ॿीहर भली कर चइजे थी। अवां जो निड़ो भा निड़ो दोस्त मोहम्मद वसीम एक भेरो ॿीहर अवां जे साम्हूं हाज़िर आहियां। तो दोस्तों अॼु असां अवां खे ॾेखारींदासीं त कीअं असांजे ॻोठ जे भरिसां जेका असांजी ॻोठ जे भरिसां शाख वहे थी, उन शाख में जो सो लूटर ज़रिए असां पानी ट्रांसफ़र करे हिकिड़े निडे तालाब में ट्रांसफ़र कयूं था। उते असां ॻोठ जा जेके माल आहिनि ढोर आहिनि उन्हनि लाइ उते पानी जमा करे उन्हनि खे पीआरियूं था। तो दोस्तों वधूं था वीडियो जे अॻिते ऐं तव्हांखे असां ॾेखारींदासीं त कहिड़ी तरह असां लूटर ज़रिए जेको सो शाख मां पानी कढे ऐं हिकु निंढड़े तालाब में ट्रांसफ़र कयूं था। तो दोस्तों अचो तव्हांखे ॾेखारींदा। तो दोस्तों ये सामो ये जो पंप वने पियो, इन में पानी अचे पियो ऐं शाख में ही पानी निकरी सीधो वने पियो अंदर तला तरफ। ही ॾिसो दोस्तों ये लूटर लगो पियो आहे ऐं हले पियो हींअर पेट्रोल के ज़रिए लूटर हले पियो थो। इन में जो शाख में पंप वने पियो, ही शाख वहे पई, इन शाख में ही पानी इन पंप के ज़रिए अची इतने ट्रांसफ़र थे पियो इन पंप में अॻिते वधे पियो। ये निड़ा दोस्त ये छोकरा ॿार इतने ॾिसनि पिया, इंजॉय पिया कनि। साम्हूं शाख वहे पई ऐं हितां ही लूटर लॻल आहे। इन लूटर के ज़रिए हितां शाख में पानी ट्रांसफ़र करे हितां शाख में पानी कढे ऐं उहो ही साम्हूं ही पंप वञे पियो ऐं अॻिते तव्हांखे तलाउ ॾेखारींदा। उहो हितां साम्हूं तलाउ बि आहे। उन तालाब में असां अवांखे ॾेखारींदासीं। हलो दोस्तों जी दोस्तों ही तव्हांखे ॾेखारियूं असां हितां ही जेको सो पानी वञे पियो हिन पाइप जे ज़रिए तालाब में। अरे यार ही मुंहिंजो पेर सॼो ख़राबु थी वियो, गप में भरिजी वियो। अरे हेठां गप ई मूं ॾिठी कोन यार। ही साम्हूं जेको पंप वञे पियो हितां ही जेको सो निंढड़ो तलाउ आहे जंहिंमें हितां पानी अचे पियो हिन पाइप जे ज़रिए। ही जेको तालाब में वञे पियो पानी, ही तालाब आहे। हिते जेको सो हिते ॻोठाणनि जा जेके ढोर आहिनि, माल आहिनि, मींहूं आहिनि वग़ैरह, उहे हिन तालाब में पानी पीअंदियूं ऐं हिते थोरो देरि वेंदियूं थधी कार में थोरी पानी में अंदरि वेंदियूं, मज़ो वठंदियूं। उनखां पोइ वरी पंहिंजो माल सभु को पंहिंजा कयो वेंदो। तो दोस्तों ही हलूं था अव्हांखे ॾेखारियूं था लूटर त कहिड़ी तरह लूटर हले पियो। हिकिड़ो ॻोठाणो बीठो आहे जंहिंखां असां पुछंदासीं त हिन में केतिरे जो पेट्रोल सड़ियो आहे ऐं एतिरी देरि में जेको ही तलाउ मुकमल भरिजी वेंदो ऐं हीउ जेको हले पियो सो हितां लूटर हिन में केतिरे जो पेट्रोल सड़ियो आहे। हाँ आदा ॾे ख़बर हिन में घणे जो पेट्रोल सड़ियो आहे, घणी देरि में ही भरबो? साईं पेट्रोल असां वरी 500-600 जो आंदो आहे। वरी ॾिसूं था त ही केतिरो हले थो, वरी अॻिते ॿियो घुराए वठंदासीं। असांजो ॻोठाणो माल आहे जेको उन ते बीठो आहे। ॿार हींअर काड़ा कड़ा लॻा पिया आहिनि, गर्मियूं आहिनि, उन हिसाब खां तलाउ आहे नंढड़ो उहो भरायूं पिया। जी दोस्तों अवां हिन ॻोठाणे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन चयो त असां 500-600 जो पेट्रोल हिन में विझरायो आहे ऐं ॾिसूं त हीअ घणी देरि में ही भरे थो ऐं जेतिरो जल्दी थी सघे असांजो माल वेठो आहे यार उन ते त ही भरिजी वञे त असां पाणी उनखे पीआरियूं। बाक़ी जेको ॻाल्हि कयूं हुन शाख में माल खे पाणी पीआरण जी या हिनखे, त ही शाख में अॻु में त हूअं त कची हूंदी हुई, पर हाणे थोरी हिनखे सीमेंट सां हिनखे पको करे छॾियो अथनि। तंहिं करे जेको माल या को ढोर जानवर वग़ैरह हिन में वञे थो त उहो निकिरी नथो सघे। इन करे हिन शाख मां पाणी हुन ट्रांसफ़र करे हुन तालाब में ऐं उते तालाब में हिननि माल खे पाणी पीआरण जो बंदोबस्तु कयो आहे। हीउ जनरेटर हले पियो ऐं हीअ शाख वहे पई। इन में मींहूं वेंदियूं त हाणे तव्हां ॾिसो नी साम्हूं ब्लॉक ठहियल आहिनि। हिन में त सिड़कियूं बि न आहिनि वग़ैरह, पर हूअं सिड़की हुजे त बि ढोर वग़ैरह जानवर वग़ैरह हितां न निकिरी सघंदियूं। तंहिं करे शाख में नथा पीआरनि, हिनखे हितां ट्रांसफ़र करे ऐं हुन तालाब में माल के पानी पीआरण का बंदोबस्त पिया कनि। भाई ये देख रहे हो, इसके व्लॉग बनाते हुए हालत हो चुकी है। अब ये जा रहा है हमारी जो गांव में नहर है, सामने जो नहर है वहाँ से ये अपने हाथ पांव धो लेगा। इसने बहुत ही बड़ा एक्सीडेंट हुआ है इसके साथ, आप देख रहे हैं। 1 मिनट रुकिए, आपको ये दिखाते हैं भी। ये देख लो, ये अभी यहाँ मौजूद है।
ये अपना जो व्लॉग बनाते हुए बहुत ही कीचड़ में फंस गया। जी दोस्तों, आवां असांजे ॻोठाणे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तव्हांखे असां जनरेटर बि लूटर बि ॾेखारियोसीं, जंहिं ज़रिए शाख मां ट्रांसफ़र करे पाणी तलाउ में विधो पियो वञे ऐं माल खे पाणी पीआरण लाइ बंदोबस्तु कयो पियो वञे। तो दोस्तों, असांजे अॼोके व्लॉग में एतिरो ई। हाणे मिलंदासीं असां अव्हां सां नेक्स्ट व्लॉग में। तेसीं ताईं लाइ ख़ुदा हाफ़िज़। उमेदु आहे तव्हांखे अॼोको असांजो हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो ऐं असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। आख़िर में मां अव्हांजे निड़े दोस्त निड़े भाउ मोहम्मद वसीम जी अव्हांखे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ असांजी सपोर्ट कयो। थैंक यू।